हाल बड़ा कंचा ओ चलो खबर पई तुझो वडो हुयो छा कोठंदा चलो लड़ बुधाई चढ़ाई थी अरे पुत्र हां लठे होंदे तो के शौक हीर में शौक बाकी छा आई ये चाहे उतन रोड़ा एक्टर मानू कुछ कर सके तो एक्टिंग आई ये मुको ना सुन में हिकड़ा विलेन हुंदा आहिनि हिकड़ा हीरा हुंदा आहिनि हिकड़ा सभा तो जड़ा बदसूरत हुंदा आहिनि हेलो एक्सक्यूज मी मां बदसूरत आया पता तू विलेन जे हिसाब सां तो चवां माना हे ॾिस हे किड्स जो किरदार करे सके तो किड्स जो तू केड़ी फिल्म में कम कयो पहिरे मां तेरा सिंधी फिल्म में हाणे ओल मां जो फिल्म में कम कयो छा केड़ी केड़ी फिल्म में ब्लू प्रिंट छठी फिल्म ये ठोचा हाणे पुत्र हाणे ये करे हिकड़ी ॻाल्हि ॿुध हां हिकड़ो फिल्म जो सीन था ठाहे मां भी कहीं ठाई तू बि हे बि मां बि सभिनी जो शौक़ु पूरो थिए सही आ फिल्म में कहिड़ा कहिड़ा किरदार हूंदा आहिनि गाना हूंदा आहिनि गानो बुधो आ हुंडो हूंदो हा। आहे हीरो हूंदो आहे हा। हीरोइन हूंदी आहे हाणे छोकिरी न आहे छोकरी ईंदी न अरे मां जो स्कूल में कंदो हो मां इन वाला हा यादि न नंढे हाई स्कूल में तू किरदार कंदे लेडीज़ जा बाकी छा मां क़ौमी तराना चवंदो हुउमि हा। तू जो कंदे स्कूलनि में अच्छा ई पोइते विंदो हो हाणे हा हा सही पोइ ते ॿुधाईंदो के कैसेट हलाईंदो पोइते असेंबली में पोइते बीरो एडो ने भागो तर मां देर सां ईंदो न 10 बजे हाणे स्टार्ट काने खा हा गानो मन मां छाया तू लेडीज़ मां ladies मतलब आहियां। किरदार अहिड़ो करणो जो दुनिया खे ख़बर पए हाणे माना मां हीरो मां ॿाहिरां थो अचां कुछ माई जो सामान त कोने मूं मां इन वाला सामान ये छा तो करे सही आहे मां तोखे सम्झायां थो ठीक आ अबा हा। मां हिकु ॿ टे जा पोइ तूं प्ले कजा तू बाक़ाइदे कम ॾेखार जा मां छती सोली पास सोले थोड़ा अॻिते कर रख तूं रख हां रख हजा वो दे मुजो हीरो केनो हीरो जो हीरो वडो हेड